दादू मां मूंखे अपडेट कंदा हलो। रिपोर्ट कर रहियो आहे हुबदार अली बबर। खैरपुर नाथन शाह SSP दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जी ख़ासि हिदायतुनि ते खैरपुर नाथन शाह पुलिस तरफ़ां ॾोहारियुनि ऐं शकी माण्हुनि ख़िलाफ़ ॻोल्हा ऐं छापनि जो सिलसिलो तेज़ कयो वियो आहे। इन सिलसिले में SHO खैरपुर नाथन शाह कमरुद्दीन तुन्यो जी अॻवानी में मुख़्तलिफ़ इलाक़नि चौकनि ऐं दाख़िली रस्तनि ते सख़्त चेकिंग कई वई। पुलिस अमलदारनि जदीद डिवाइस ज़रिए माण्हुनि जा NIC कार्ड चेक करे कार्ड जी तस्दीक कई। चेकिंग दौरान केतिरनि ई शकी माण्हुनि खां पुछा गुछा बि कई वई त जीअं कंहिं बि गैर क़ानूनी कार्रवाई में मुलविस माण्हुनि खे कानून जे कटहरे में आणे सघिजे। SHO खैरपुर नाथन शाह कमरुद्दीन तुन्यो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SSP दादू जी हिदायतुनि ते पुलिस शहर में अमन अमान जी सूरतहाल बरक़रार रखण लाइ सरगर्म आहे। हिन चयो त कंहिं बि ॾोहारी या कानून जी भनकड़ी कंदड़ सां कंहिं बि क़िस्म जी रिआयत न कई वेंदी। ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो ऐं शहर मां ॾोहनि जो ख़ात्मो यकीनी बणायो वेंदो।